अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं पिया। शाहपुर चाकर खां शाहपुर चाकर वेझो हमीर फ़कीर कॉटन फैक्ट्री साम्हूं ॿिनि मोटरसाइकिल सवारनि में अचानक ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में शहदादपुर जा रवासी गुलाम मुस्तफ़ा मल्ला, मोहम्मद एहसान राजपूत ज़ख़्मी थी पिया। सब इंस्पेक्टर इफ्तिखार चांडियो मामूली ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे रूरल हेल्थ सेंटर शाहपुर चाकर पहुचायो वियो, जॾहिं त को बि डॉक्टर अमलो मौजूदु न हुअण सबबि मौजूदु पटे वाले मरहम पटी कई। ज़ख़्मियुनि चयो त हिते को बि डॉक्टर अमलो मौजूदु न आहे, जीअं पहुता आहियूं पटे वाले मरहम पटी कई आहे। आला अख़्तियारनि खे सख़्त खां सख़्त नोटिस वठी रूरल हेल्थ सेंटर शाहपुर चाकर जे गैर मौजूदु डॉक्टर अमले ख़िलाफ़ एक्शन खयो वञे, जीअं वधीक जानियूं ज़ाया थियण खां बची सघनि।